नाज़रीन, पीर जो ॻोठ में बरसात तबाही मचाए छॾी आहे। सवें घर ड्रही पट पइजी विया। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि, जॾहिं त इलाइक़े जे बासरनि पंहिंजूं ज़मीनूं बचाइण लाइ बरसात जो पाणी पीर जो ॻोठ में छोड़ करे छॾियो, जंहिं सबबि शहर में ॿोॾि वारी सूरतयाल बरक़रार आहे ऐं पाणी जी सतह 8 खां 10 फुटनि ताईं पहुची वई आहे, जंहिं सबबि रहवासियुनि जे अंजनि में वधीक इज़ाफ़ो थी वियो आहे। पर उन बावजूदि इंतज़ामिया अघो निंड सुतल आहे, जंहिं करे शहरनि में ख़ौफ़ छायल आहे। उन हवाले सां ॾिसूं था अब्दुल रज़ाक कलहोड़ो जी हीअ रिपोर्ट। पीर जो ॻोठ शहर जे रहवासियुनि सां हूअं बि कलर थींदा रहिया आहिनि, पर हलंदड़ बरसात सबबि पीर जो ॻोठ जा रहवासी बेयारो मददगार मासूम ॿारनि समेत खुलियल आसमान हेठि बुखूं काटण ते मजबूर बणियल आहिनि। त वरी ॿिए तरफ़ पीर जो ॻोठ जे सालार पाड़े में ॻोठ मगरज जे बासरनि माण्हुनि फसलुनि मां बरसाती पाणी निकाल करे सालार पाड़े में छोड़ कयो वञे थो, जंहिं सबबि सालार पाड़े में बरसाती पाणी 5 खां 7 फुट ताईं बीठल आहे। उन सिलसिले में पाड़े जे रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे मीडिया खे ॿुधाईंदे चयो त इंतज़ामिया जी नाअहली सबबि अॻु ई शहर में ॿोॾि वारी सूरतहाल थी वई आहे। सवें कचा तोड़े पका घर रही पट पइजी विया आहिनि। बरसात मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि, जंहिंजी सहायता करण लाइ सिंधु हुकूमत तोड़े तक जे चूंडियल नुमाइंदनि का बि वार नाहे कई। वितर इलाइक़े जा बासर फसलनि जो पाणी शहर में छोड़ करे हथ वठी ॿोड़े रहिया आहिनि, जिन ख़िलाफ़ इंतज़ामिया कार्रवाई करण खां क़ासिर बणियल आहे। उन मौक़े ते रहवासियुनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त स्कूल में सालार महले जे स्कूल में गर्ल्स में ॿार बचा वठी अचे हिते रहिया आहियूं, जंहिंमें चौथो ॾींहुं थी चुको आहे त असां वटि ॿोॾल जी सूरत हाल बणिजी वई आहे। किथां थो पाणी अचे, काॾों थो अचे, बाग़नि मां थो अचे, वाहन मां थो अचे, किथां थो अचे, केतिरो तेज़ थो अचे। असां शहरी माण्हू आहियूं, शहर जा रहवासी आहियूं, असां वटि मक़सदु काफ़ी नाजाइज़ियूं बि आहिनि। त अहिड़े ॾुखे वक़्त में जॾहिं त असां मज़दूर बि आहियूं, महले जा रहवासी आहियूं। हीअ सालार महल असां काफ़ी अर्से खां हिते रहंदड़ आहियूं। असांजा घर हिते टई पट थिया आहिनि। एतिरो पाणी आयो आहे, ख़बर न अलाए काॾां थी अचे। जीअं ई बारिश बंदि थी वई आहे, ॾींहों को ॾींहुं पाणीअ में इज़ाफ़ो थो थी वञे। असांजी परेशानियूं वधंदी थियूं वञनि। हिते न असांखां को पुछण आयो आहे, न का इंतज़ामिया आई आहे। असां हिते अलाह जे आसिरे ते वेठा आहियूं, इंतज़ामिया खे को शर्म हया न आयो न मिलियो आहे। हाणे हे जेको तव्हां ॾिसो था वफ़द इहो महले जो आहे, असां वरितियूं था वञूं मंगरजीअ खां जेको पाणी असांजे शहर ॾे थो अचे उहो बंदि करणु, जंहिं असांखे ॿोड़ियो आहे। हिते कम से कम 700 घर जेके आहिनि उहे माण्हू राति जो जॾहिं पाणीअ जी सतह कलाक 2 फुट वधे पई, को सामान न खणी सघिया, सिर्फ़ु ॿार खणी निकिता। ॿार शहर ॾांहुं रवानो थिए, स्कूलनि में भरिया पिया आहिनि घर। सभु माण्हू घरनि ॾांहुं निकिरी स्कूलनि में था रहनि। कंहिं सरकारी माण्हू असांजी का मदद न कई आहे। एतिरो आवाम परेशान लॻो पियो आहे, कोई पुछण बि न आयो त छा पोज़ीशन आहे हिन वक़्तु। घरनि में पाणी बीठो आहे, पाणीअ जो हिकु ढुक बि न निकितो आहे। रहंदो पाणी ॿियनि जे ॻोठनि जो बि हेॾे थो अचे सालार महले में। असां ॾाढी तकलीफ़ लॻी पई आहे, घरनि जे ॿाहिरां पाणी बीठो आहे ॾाढो। कुल माण्हू निकिरी विया आहिनि, घर में पाणी बीठो आहे, घर किरनि था, को मदद करण वारो कोन्हे को। हे पाणी बीठो आहे, को ढुक बि असांजो पाणीअ न निकितो आहे। रहंदो आहे पाणी अचे थो, मंगर जे ॾांहुं बनियुनि जो पाणी कुल हेॾे थो अचे, कुल जॻहियूं किरनि थियूं। सालार पाड़े जे बरसात मुतासिरनि जो वधीक चवण हो त शहर में बरसाती पाणी छोड़ कंदड़ बासरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे पाड़े मां बरसाती पाणी निकाल कराए वञे ऐं बरसात सबबि बेघर थियल पौरतनि जी पिणु माली सहायता कई वञे। कैमरामैन शकील कलोड़ो सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ न्यूज़, पीर जो ॻोठ।